अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों धमाकेदार तव्हांजे लाइ नई अपडेट आंदी है। पूरी मालूमात तव्हांखे ॿुधाईंदासीं। छा वाकई हाणे मीर ऐं मूसा गॾिजी करे बख़्त के काबू करे ऐं सोणी खे आज़ादु कराइण में कामयाबु थींदा या वरी इहो नवाब खान जी चाल में फासी वेंदा। छा नेक्स्ट एपिसोड में भावल भी जेल में छुटी ईंदो या सिजावल वरी जेको आहे नवाब खान ऐं मीर जो ठाव कराईंदो। छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों हाणे जेको आहे वक़्त जो टाइम पूरो थी चुको आहे। बिल्कुलु दोस्तों इन वीडियो में ॿुधाईंदासीं इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा जीअं हर अपडेट तव्हांखे टाइम ते मिले। पेज के भी फॉलो लाइक वीडियो के शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीर के शक वक़्त ते पइजी चुको आहे। लेकिन मां काफ़ी क़िस्ता पहिरियों तव्हांखे इहो ॿुधायो त पहिरियों मीर के शक पवंदो जेको नवाब खान सां माण्हू मिलण ईंदो आहे इहो केरु आहे। तव्हां ॾिठो हाणे मीर के शक पइजी चुको आहे लेकिन मीर परेशान आहे त आख़िर इहो कहिड़ो माण्हू आहे। अॻिते हली क़िस्तनि में नेठि मीर इन खे पकिड़े वठंदो, उन जी ताड़ कंदो, उहे उन खे ख़बर पइजी वेंदी त इहो वक़्तु आहे ऐं वक़्त ते त उहे शक पइजी चुको आहे। सिजावल खान ॿुधाए चुको आहे तुंहिंजी भेण उन वटि आहे ऐं मूंसां बि इन दायरे में फासी वेंदो जॾहिं सोणी उतो मिलंदी। लेकिन सोणी खे फ़िलहालु हिकु पासे करे छॾींदो वक़्तु नवाब खान जे चवण ते ऐं जेको आहे उहो शादी वारो जेको आहे फ़ैसिलो थोरो लेट करे छॾींदो। लेकिन अॻिते हली इहा शइ जॾहिं ज़ाहिर थींदी त मूंसा ते बि शक ईंदो मीर जो। लेकिन हाणे भावल खे छॾाइण में कामयाबु थी वेंदो वक़्तु छाजे करे तो नवाब खान जे चवण ते उन खे पुलिस ॿधो हुयो। लेकिन तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा दोस्तों जॾहिं भावल मोटी ईंदो भावल खे अञा भरोसो वक़्त जे मथां वधी वेंदो। हू चवंदो सचो ई इहो आहे, सभ खां वधीक सचो आहे ऐं सियाणो आहे ऐं इन ई मूंखे छॾायो आहे, बाक़ी ॿियो कोई हिते आहे कान। लेकिन मूंसां कोशिशि कंदो रहंदो त मां इन्हनि खे भरोसो ॾियां ऐं पंहिंजी जेका बि ॻाल्हि आहे भावल जे साम्हूं रखां। भावल बि हाणे बिल्डोज़र आहे। जॾहिं हू इहा ॻाल्हि सम्झे ऐं सोचे तेसीं ताईं वक़्तु फ़िलहालु निकिरी वेंदो इन हथनि मां। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।